ये तो असो कल का वही एहतजाज जारी है। कल भी अस मरहूम लियाकत हैदर के मज़ार से एहतजाज रिकॉर्ड करायोसीं। उन बाद में वरी हिते ही प्रेस क्लब के दोस्तन सां गॾिजी एहतजाज किया। अज भी असांखे ॿियो ॾींहुं आहे एहतजाज जारी है जारी रहंदासीं। जेस ताईं असां सां इंसाफ़ न थींदो तेसी ताईं असां एहतजाज जारी रखंदासीं। असां इंशाअल्लाह ताला जेकॾहिं अञा भी असां सां न इंसाफ़ थियो तो असां एहतजाज जो दायरो वधाईंदासीं ऐं हिन नामनिहाद जुबाननि जी फतवाक़ी कंदासीं। जेसी ताईं असांजा दोस्त बहाल न थींदा, जेसी ताईं असांजी DPC बहाल न थींदी तेसि ताईं असांजी इहा जंग जारी रहंदी ऐं असां जंग जारी रखींदासीं। उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद, उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद। इशफाक धामराय ते लानत, इशफाक धामराय ते लानत, इरशाद तुन्ने ते लानत, इशफाक धामराय ते लानत।